अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, अॼु जो ब्लॉग आहे अवां दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो त मूंखे वठिणो आहे मुंहिंजे लाइ सुठे ब्लॉग जे लाइ सुठी क्वालिटी जो ऐं सुठो रिज़ल्ट जंहिंमें हुजे मोबाइल। जी हाँ, मोबाइल वठण जे लाइ ॾेरकी वियुसि जिते आहिनि मुंहिंजा पंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त शफ़ीक अहमद तायो साहिबु ऐं एजाज़ अहमद लारिक साहिब जी शॉप तां ही मोबाइल मूं ॾिठा ऐं मूंखे जेको मोबाइल पसंदि आयो जे तां ही ब्लॉग ठाहियां पियो अवां दोस्तनि खे ॾेखारणु चाहियां थो त हिन जो रिज़ल्ट कीअं आहे। ऐं मां उमेद कयां थो त मुंहिंजे हिन मोबाइल जो रिज़ल्ट अवां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो त छो त ही मुंहिंजे जेके पहिरीं प्यारा दोस्त आहिनि शफ़ीक अहमद दायो ऐं एजाज़ अहमद लारिक मुंहिंजा बहितरीनु खां बहितरीनु दोस्त बि आहिनि, मुंहिंजा फॉलोवर दोस्त बि आहिनि ऐं मूंखे ज़ाहिर आहे सुठी क्वालिटी जो ऐं सुठो मोबाइल ॾींदा। ऐं हींअर मूंखे जेको मोबाइल पसंदि आयो आहे अवां दोस्तनि मां शेयर कंदो हलां त उहो आहे रेडमी S3 12। जी हाँ, तमामु बहितरीनु मूंखे ॾाढो वणियो आहे। अवां दोस्त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त अवां दोस्तनि खे हीउ मोबाइल हिन जो रिज़ल्ट हिन जी वॉइस क्वालिटी अवां दोस्तनि खे कीअं लॻी। दोस्तों लाइक कमेंट ज़रूरु कजो। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खां वठंदी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।